अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां सारंग लतीफ़। अचो त नज़र विझूं अॼु जी अहम ख़बरुनि ते। बदीन पीपल्स पार्टी तरफ़ां एमक्यूएम सां ठाह ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक पारां ऐवान सहाफ़त अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो। क़ौमी अवामी तहरीक जे अॻवाननि मोहम्मद हुसैन दर्स, बचल अहमदानी, नाज़ मिठूंबल ऐं ज़ैन शाह मुज़ाहिरो कंदे चयो त सिंध में पीपल्स पार्टी एमक्यूएम सां ठाह करे इंतिहाई अफ़सोसनाक अमल कयो आहे। एमक्यूएम हर वक़्तु सिंध विराइण जी ॻाल्हि कई आहे ऐं कराची खे सूबो ठाहिण जी घुर कंदा रहिया आहिनि। इन्हनि सां ठाह करे सिंधी अवाम सां वेसागाती कई वई आहे। असीं मुतालबो था करियूं त सिंध विराइण जी कोशिशि कंदड़ एमक्यूएम सां फौरी तौरु ठाह ख़तमु कयो वञे। टंडोलियार लॻकुबो स्टाफ जे रहवासियुनि जो बासरनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। ॻोठ सिकंदर जमाली जे रहवासियुनि समरतो भील, दौलत भील, जयराम भील समेत मर्दनि औरतनि पारां टंडोलियार प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे दाईंदे चयो त बासरनि घरनि में दाख़िल थी असां ते तशदुद कयो आहे। हिननि चयो त बासर इस्माइल मरी, मुस्तफ़ा मरी, मजनू मरी, वोणनि जी भेल जो जवाज़ ॼाणाए असांखे सख़्तु तशदुद जो निशानो बणायो आहे। मुबैना तौर ते तशदुद सबबि असांजे पुट जी बांह टुटी पई आहे, जॾहिं त असांजी न्याणी पिणु सख़्तु ज़ख़्मी थी पई आहे। हिननि वधीक चयो त असां अहिड़ी शिकायत खणी बी सेक्शन थाणे ते वियासीं, पुलिस असांजी फ़रियाद वठण लाइ तयारु न आहे। हिननि वस वारनि खे अपील कंदे घुर कई त असांजे घरनि में दाख़िल थी मर्दनि ऐं औरतनि समेत ॿारनि ते तशदुद कंदड़ बासरनि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। नौजवान शागिर्द साहिल गांगरो जे बेदर्दी सां थियल क़त्ल ऐं पीपी एमक्यूएम ठाह ख़िलाफ़ मेड़ में रैली। तफ़सील मूजिबि मेड़ में पीपी एमक्यूएम ठाह ऐं मेड़ जे नौजवान शागिर्द साहिल गांगरो जे बेदर्दी सां थियल क़त्ल ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जी अॻवानी में दुआ चौक खां जुलूस कढियो वियो, जेको प्रेस क्लब पहुची जलसे में तब्दील थी वियो, जंहिंखे मरकज़ी अॻवान वकील मुनवर जतोई, साजिद सोढर, हबीब चांडियो ऐं ॿियनि ख़िताब कयो। इन मौक़े ते हिननि चयो त पीपी इक़्तिदार ख़ातिर दहशतगर्दनि सां ठाह करे सिंध जो सौदो करे रही आहे। पीपी एमक्यूएम सां ठाह खे सिंध दुश्मन ठाह मंसूबो सम्झूं था। हिननि घुर कई त नौजवान शागिर्द साहिल गांगरो जे क़त्ल में मुलवस जावेदारनि खे इबरतनाक सज़ा ॾेई संदनि वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। मटियारी शहर में पाणी खोट ख़िलाफ़ सोशल मीडिया ते हलंदड़ ख़बरुनि बैदि इंतिज़ामिया सख़्तु नोटिस वरितो। तफ़सील मूजिबि मटियारी शहर में पीअण जे पाणी जी शदीद खोट ते कुझु ॾींहंनि खां सोशल मीडिया ते अवाम पारां दावूं कयूं पियूं वञनि, जंहिंखां पोइ डिप्टी कमिश्नर मटियारी अदनान राशिद राति देर सां पनू माइनर शाख ते पहुची इरीगेशन अमलदारनि, पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट जे ऑफिसरनि खे घुराए छंड पटी ऐं शहर में पाणी न पहुचण ते इरीगेशन अमले मथां कावड़ जो इज़हार कंदे सख़्तु हिदायतूं ॾिनियूं त गैर ज़रूरी वाटर कोर्स बंदि करे शहरनि खे पाणी ॾिनो वञे। बदीन शहर जे कॾण रोड भरिसां इरीगेशन कॉलोनी जे रहवासी ऐं अवामी तहरीक जे पुराणे कारकुन रशीद गोपांग जे नौजवान पुटु रमज़ान उर्फ़ सागर गोपांग घर अंदरि पाण खे फाहो ॾेई ख़ुदकशी करे छॾी। वारसनि जे इतला ते बदीन पुलिस पहुची लाश खे पोस्टमार्टम लाइ इंडस अस्पताल बदीन मुंतक़िल कयो आहे। नसीराबाद 2009 में सिंध यूनिवर्सिटी PhD टेस्ट पास उमेदवारनि जो 184 हफ़्तनि खां एहतजाज जारी। दबकी ते गाह रखी अनोखो एहतजाज कयो वियो। तफ़सील मूजिबि PhD टेस्ट पास उमेदवारनि पारां नसीराबाद जे शहर में धरणो हयो वियो, जंहिं में उमेदवारनि फैज़ सुमरो, सुलेमान कांदड़ो, सुहेल चनू, सलीम अबड़ो, सुजाग शहरीता जे आसिफ़ काठियो, फ़कीर अलीगुल कांदड़ो चयो त पीपी सिंध हुकूमत करप्ट कामरनि जी मिली भगत सां असांखे वेटिंग में रखी रिश्वत एवज़ जाली भर्तियूं करे असांजी हक़ तलफ़ी कई आहे। असां वसवारनि खे अपील था कयूं त अहिड़े अमल ख़िलाफ़ नोटिस वठी जल्द ऑफर ऑर्डर ॾिना वञनि, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। सोशल मीडिया ते ख़बर वायरल थियण खां पोइ खिपरे बस स्टॉप ते पाणी जूं बोतलूं विकिणंदड़ पोरियत ॾचे में। मीरपुर ख़ासि ज़िले रिपोर्टर रबनवाज़ पाण मूजिबि ग़रीब पोरियत मूलचंद माली खां पुलिस एहलकार हामिद ज़ोर ज़बरदस्ती ऐं दोस्त धमकियुनि ज़रिए पैसनि न वठण जो तरदीदी बयान रिकॉर्ड कराए वरितो आहे, जॾहिं त मज़कूरा पोरियत ऐं संदसि घरभाती शदीद परेशान आहे। सियासी समाजी अॻवाननि अहिड़े अमल जी मज़म्मत कंदे सरकार खां मुतालबो कयो आहे त ग़रीब पोरियतनि खे पुलिस खां तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। नाज़रीन, ही अॼु अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.delhikalyan.com ऐं असांजे YouTube चैनल ऐं Facebook पेज डेली कल्याण।